अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल तालपुर जे ख़ासि हिदायतुनि ते पीपी नौजवान क़यादत आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं सिपाफ जे मेराज गोपांग ऐं संदसि टीम शहीद बेनज़ीराबाद में मुफ़्त मास्क कैंप लॻाई, जंहिंमें 10,000 खां वधीक माण्हुनि में मास्क विराया विया ऐं माण्हुनि खे अपील कई त पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो ख़ासि ख़्यालु रखनि। पेटे अलफ ऐं गस्ता शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह पारां गस्ता ज़िलई सदर मीर खान ज़रदारी ऐं पेटे अलफ ज़िलई सदर सालिम ज़रदारी नज़ीर सोलंगी इमदाद ख़ासकेलीअ जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते उन्हनि चयो त फाइनेंस खाते पारां निकितल उस्तादनि जे कॉन्ट्रैक्ट पीरियड जी जिबरी कटौतीअ जो लेटर जारी कयो वियो आहे, जेको असां उस्तादनि सां ज़ुल्म आहे, जेको उस्तादनि जो मुआइशी क़त्ल आहे, जेको असां कॾहिं बि थियणु न ॾींदासीं। हुननि वधीक चयो त सिंध धरतीअ जे हर दुश्मन तालीम पॉलिसीअ ख़िलाफ़ वेड़ कंदासीं। हुननि चयो त कटौतीअ वारो जेको लेटर जारी कयो वियो आहे उहो ख़तमु करे असां उस्तादनि जी बेचैनी ख़तमु कई वञे ऐं हुननि चयो त सिंध असेंबलीअ मां बिल पास करे उस्तादनि खे पको कयो वञे। कुछ ॾींहं अॻु कंदकोट में चाचड़ बिरादरीअ जे 10 नौजवाननि जे क़त्ल ख़िलाफ़ नवाब शाह जे चाचड़ बिरादरीअ जे नौजवाननि पारां तारिक अयाज़ चाचड़, ज़ाहिद चाचड़, वहीद चाचड़, फरहान चाचड़, उबैदुल्ला चाचड़, असद चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कंदकोट में चाचड़ बिरादरीअ जे 10 नौजवाननि जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो 10 नौजवाननि जे क़त्ल जी अञा ताईं का बि जांच नाहे थी। नई जवाबदारनि ख़िलाफ़ को केस दाख़िल थियो आहे, जेको इंतिहाई अफ़सोस जोॻो अमल आहे। हुननि मुतालबो कयो त क़त्ल थियल नौजवाननि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि जे वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह जे इलाइक़े ताज कॉलोनीअ जी रहवासण नौजवान नारी हमीदा धीउ माशूक ज़रदारी पंहिंजे वालिद ऐं ॿियनि अज़ीज़नि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त मुंहिंजो वालिद माशूक ज़रदारी, चाचो मोहम्मद ज़रदारी, इमदाद महबूब, भाउ अमजद ज़रदारी ऐं ॿिया पैसनि जे एवज़ मुंहिंजी शादी सलीम ज़रदारी नाले हिकु पोड़े शख़्स सां कराइणु चाहिनि था, जेको मूंखे पसंदि नाहे। हुन चयो त शादीअ जे इनकार ते मुंहिंजो वालिद, चाचा ऐं ॿाहिरि जेके ॾोहारी ऐं ग़लति क़िस्म जा माण्हू आहिनि उहे मूंखे क़त्ल जूं धमकियूं ॾियनि था, जिन मां मूंखे जान जो ख़तरो आहे। हुन चयो त मां हिन वक़्तु घर खां निकिरी तहफ़ुज़ लाइ हिते पहुती आहियां, जॾहिं त मुंहिंजो हींअर घर वारनि सां को बि वास्तो नाहे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे वालिद माशूक ज़रदारी, भाइरनि ऐं चाचनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मरकज़ी वलादत अली ऐं ज़िले नवाब शाह पारां जन्नतुल बक़िया में सऊदी हुकूमत पारां बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैह जो रोज़ो तामीर न करण ख़िलाफ़ हक़ नवाज़ हैदरी, ज़ाहिद हुसैन मरी, रामस हुसैन मुंतज़र अब्बास ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सऊदी हुकूमत खां मुतालबो कयो त जन्नतुल बक़िया में बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैह जो रोज़ो तामीर करायो वञे ऐं हुननि चयो त जेकॾहिं रोज़े तामीर करण लाइ सऊदी हुकूमत खे ख़र्च जो थिए थो त उहो ख़र्च विलादत अली ऐं सिंध ऐं पाकिस्तान जा मेंबर पंहिंजे खीसे मां भरण लाइ तयारु आहिनि। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो वर्कर यूनियन जे मरकज़ी सदर ते नवाब शाह जे वापडा मुलाज़मनि पारां फ़लस्तीनी ऐं कश्मीर ते इसराइल ऐं भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ ओल्ड पावर हाउस मनोआबाद खां शेर मोहम्मद निज़ामाणी, अनवर हुसैन चांडियो, अली असगर ख़ासकेली, मीर मोहम्मद लखमीर, सरफराज़ मेमुण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई, जेका मुक़ररु रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। रैलीअ खे ख़िताब कंदे शेर मोहम्मद निज़ामाणी, अनवर हुसैन चांडियो ऐं ॿियनि चयो त फ़लस्तीनी ते इसराइल पारां हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त फ़लस्तीनी भाइरनि जे लाइ पाकिस्तान जो हर बचो ऐं पोड़ो जहाद लाइ तयारु आहे, छो त फ़लस्तीन जी ज़मीन ते असांजो पहिरियों क़ाबो आहे। हुननि चयो त असां फ़लस्तीनी ऐं कश्मीरी भाइरनि जे जहाद लाइ ज़रूरत पई त वापडा जो मज़दूर हर वक़्तु तयारु आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद जे मुलाज़मनि पारां ज्वाइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ अहमद लुंड, शौकत अली, करीम बख्श, लियाकत अली, अहमद खान दायरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांखे 2019 में सिंध हाई कोर्ट हैदराबाद बहाल कयो हुयो, लेकिन पब्लिक हेल्थ हीअ ऑफिसरनि अदालती हुकुम खे नज़रअंदाज़ करे असांखे ज्वाइनिंग ऑर्डर न ॾिना विया आहिनि, जेका असां ग़रीब मुलाज़मनि सां नाइंसाफ़ी आहे
उन्हनि मुतालबो कयो त असांखे जॉइनिंग ऑर्डर ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।